हेलो तोखे ख़बर आहे त मां यूसी चेयरमैन खे कीअं थो ख्वार कयां? हुन जे लाइ मां हिकिड़ी फेक आईडी ठाराए करे उनखे बदनाम थो कयां त यूसी चेयरमैन को बि कमु नथो करे, सॼो माल खाई थो वञे। असां वरी कहिड़ो कमु कयूं था? असां बि त इहे ॾिसे थो लाग बेबकिया आहिनि। अलाह केरु कंदो। हाणे ॻाल्हि ॿुध, घणी पछरी न कजांइ, ठीकु आहे? ठीकु ठीकु। यूसी चेयरमैन जे ख़िलाफ़ फेक आईडियूं ठाहे करे उनखे बदनाम कयां थो त जीअं उनखे को फंड न मिले। बाक़ी पाण बि इहा पिया खाईंदासीं, छा थींदो असांखे? बसि रख मालिक ते। अरे तालके जो चेयरमैन वेठो आहे, हाँ मुझे खिलाफ वरी फेक आईडियूं ठाहे मुझे खिलाफ लिखे तो हे न सोलर ॾे थो न बैटरी ॾे थो न नलका ॾे थो। अरे पाण वरी कहिड़ो पाक आहे, फेक आईडियूं ठाहे थो मुंहिंजे खिलाफ। अरे तालके जा चेयरमैन उथ। अरे हेठि वे, हेठि वे, चुप कर वे। तालके जा चेयरमैन, तोखे ख़बर आहे त तव्हांजे सभिनी मथो माया, तव्हां मुंहिंजे हेठां कमु कंदा आहियो, दॿाईंदो। वेठ वे कुर्सी ते। हे कहिड़ो तरीक़ो आहे? हे फेक आईडियूं ठाहे करे तूं चए थो त यूसी चेयरमैन नलका खाई वियो, बैटरियूं खाई वियो, सोलर खाई वियो। अरे तूं छा छा खाधो आहे ॿुधाए तुंहिंजो अशर। आस्ते ॻाल्हाए, आस्ते ॻाल्हाए, माण्हू न ॿुधनि। मां चरियो आहियां तुंहिंजे ख़िलाफ़ लिखंदुसि। हे माण्हू तोखे मिड़ई अफ़वाह था ॾियनि। मां पाण कहिड़ो पाक दामन आहियां। चुप कर। जेॾी महिल तूं मूंखे वोट ॾिनो मूंखां घणा पैसा वरितई? 25 लख रुपया वरितई। अरे उन जो बजट मिली याद अथई? उहो सोलर काॾे कई ॿुधायां अवाम खे? मुंहिंजा सोलर खे तूं हाणे खॾ में, मां वटि त तालको आहे, तुंहिंजी हेतिरी यूसी आहे, तुंहिंजी यूसी में कुल 3000 माण्हू आहिनि। मां सामान खणी वियो 35 लखे जो, तो काॾे कयो? अरे यतीमनि जा पैसा खाधे मां ॾियां नेट में, हाँ? अरे बसि कर, बसि कर। तोखे बि 36 मोटर ॾिनमि, 23 नलका ॾिना मैं, तो काॾे कया? अरे अवाम खे बेवकूफ़ न कर तालके जे चेयरमैन। अरे मूंखे ख़बर आहे तुंहिंजी बेवकूफ़ न कर। वरी घणो ॻाल्हाए थो? अरे हेठि वे, हाँ? हेठि वे। घणो ॻाल्हाए थो? मुझे ताक़त करे, मुझे के बोल घणो ॻाल्हाए थो? मुत वरा। अरे बसि कर, आस्ते कर। मां त तूं मुत वरा। पैसा खाए तो तू? रेवर तू मुत वर तो ते। अरे बाले केर भई भरे होती है कैमरा। अरे केरा? चयो मैंने ते सोशल मीडिया दौरा। ना ना बुध ना ये जाई करे। हां बा भरे होले केर कैमरा में पजा केर ॾिठो बा? कसम दई। बस हाणे ज़रूर तोखे भी चम यार मां जी होता के वे करे फसरी न कंदो कर। तोखे भी चम त फेक आईडी न ठाईंदो कर। अलाए केर भरे वियो दलील क्या से हाणे ते सोशल मीडिया ते ॾींदा हूं त पाण में वड़ी ठही वञो हाणे कीअं क्यों? अच्छा अची ने ॾिसो हलिया। ॾिसो त। हां